जंगशाही मां अवां खे ख़बर ॾींदा आलम मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जो रिपोर्ट मुताबिक़ डीओ प्राइमरी स्कूल ठटो मोहतरम साईं निज़ामुद्दीन खडाई बेटे जंगशाही जा तूफ़ानी दौरा, केतराई उस्ताद गैर हाज़िर ऐं केतरनि उस्तादनि खे हटायो वियो। उन सिलसिले में डीओ निज़ाम खडाई डिप्टी डीओ मुमताज़ अली बेटे जंगशाही जे स्कूल लाला महमद ख़ासकेली जे उस्ताद खे एक्सप्लेन ॾिनी जॾहिं त गर्ल्स प्राइमरी स्कूल अलाए बचायो खोसो खे टेंट ॾेई स्कूल खोलियो वियो। उन खां अलावा ॻोठ हसन खान पली जो ॻोठ महमूद पली जो ॻोठ मुंगर खान पली जो मॉडल स्कूल कम्युनिटी जे उस्तादनि ऐं उस्तादनि खे रिलीफ कयो वियो ऐं बंदि स्कूल खोलिया विया। सिंगल स्टेप वारी जेका आहे उहा 10 नंबरनि ताईं कबी आहे, पीटी उनखे चवंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे उहा जेका ही डबल स्टेप वारी तव्हांखे हिकु ॿुधायमि, जंहिंमें 1 खां वठी 4 ताईं, वरी 4 5 खां वठी 8 ताईं इहा थींदी। ॿी वरी सिंगल स्टेप आहे जेका 1 नंबर खां शुरू थी 10 नंबरनि ताईं। ठीकु आहे, उहा कहिड़ी तव्हांखे ॿुधायां थो। ठीकु, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ठीक है, ये है सिंगल स्टेप वाली एक्सरसाइज जेका 10 नंबर ताईं थींदी आहे। हाणे अमी ॾिसो, वात में हेॾे स्कूल तव्हीं आया आहियो, कंहिंजे वात में सुपारी पई आहे, कंहिंजे वात में गुटको पियो आहे, कंहिंजे वात ॻाढ़ो लॻो पियो आहे पान में गुटके में। इहा त ॻाल्हि सुठी कोन्हे न। साफ़ सुथरा थी अचो, हथों वग़ैरह धोई, पणी वग़ैरह ॾेई, कपिड़ा भले सादा हुजनि पुराणा हुजनि पर धोतल हुजनि, साफ़ हुजनि, त जीअं तव्हां स्कूल जे लाइ बाक़ाइदे नमूना तयारु थी वञो। ठीकु आहे, पंहिंजे अम्मा खे बि चओ, बाबा खे बि चओ त तव्हांखे स्कूल जे लाइ सुठे नमूना तयारु करे मोकिलियो। ठीकु आहे, हाणे हिकिड़ी डबल स्टेप वारी मूं तव्हांखे ॿुधाई एक्सरसाइज, जो सिंगल